जिए भुटो जे अवाम खैरपुर ज़िले जी दिल ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो MNA सैयद जावेद अली शाह जिलानी जो तूफ़ानी दौरा शुरू थी विया। पिरालो टाउन कमेटी दरगाह मोहम्मद महमूद इस्माइल रूह ते हाज़िर भरे चादर चाढ़ी वई ऐं बलदियाती इलेक्शन जी वर्क जी शुरूआत कई वई। दीवान कमेटी समेत केतिरे ई बिरादरियुनि पारां आज़ाद उम्मीदवार बीठल पाकिस्तान पीपल्स पार्टी के MNA सैयद जावेद शाह जिलानी के हथ ते हथ खणी विया। बिरादरी पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी के टिकट ते नामज़द उम्मीदवारनि खे मुकमल एतमाद करे वोट ॾियण जी ख़ातिरी कराई ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां टाउन कमेटी पिराले वार्ड सैयद जुमन शाह बुखारी वार्ड नंबर 6 जो टिकट ते काउंसिल तौर ते इलेक्शन वेहण जी तैयारी मुकमल करे वरिती। टाउन कमेटी पिराले जे 7 वार्डनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां नामज़द कयल उम्मीदवारनि ते भरपूर एतमाद कंदे सैयद जावेद शाह जिलानीअ ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ग़रीबनि ऐं यतीमनि बेपहुच माण्हुनि जो सहारो बणियल आहे। केतिरा ई तरक़ियाती कम पिणु कराया विया आहिनि ऐं हींअर बि बलदियाती इलेक्शन खां पोइ इंशाअल्लाह केतिरा ई ॿिया टेंडर इशू कया वेंदा। टाउन कमेटी पिराले खे हूअं ई न छॾियो आहे। दरगाह मखदूम मोहम्मद इस्माइल रूह जे नगरीअ खे आबाद कंदासीं ऐं पिरी गुलाबनि जे शहर वांगुरु श्रंगारींदासीं। इहो असां वचन कयो आहे ऐं इहा कारकुन पीपल्स पार्टी जो अहम एजेंडा आहे।